जहरस्तन ते थी ही गाड़ वया हीअ सिंध बि लोस जवाननि जी आहे। जिन जंगिन में पे जानियूं ॾिनियूं हीअ सिंध बि लोस जवाननि जी आहे। जनाब सदर, मोहतरम हाज़रीन ऐं जहां सुपर साथियो, अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदसि। काठ जो वापार बेशक कर भले, काठ जो वापार बेशक कर भले, फितरत हिन सूंह जो वेरो न कर। थी वड़ा हिन सिंध धरतीअ जे दर्दनि जा, थी वड़ा हिन सिंध धरतीअ जे दर्दनि जा, तूं हवा जे ख्वाब खे मेरो न कर। जनाब सदर, सिंध जी हीअ भरारी ज़मीन केॾी न ख़ुश नसीब आहे जो हिन केतिरनि वलियनि, बुज़ुर्गनि ऐं साझेदारनि खे जनमु ॾिनो आहे, जंहिंमें फिटाई जहिड़नि बहादुरनि, होशो जहिड़नि होशियारनि ऐं कलंदर जहिड़े कंधारनि खे जनमु ॾिनो आहे। जनाब सदर, काई बि क़ौम, मुल्क, तहज़ीब तालीम जे हथियार सां पंहिंजो तहफ़्फ़ुज़ बढ़ाए नथा सघनि। जनाब सदर, असांजे तालीम जे खाते में इहो मामूल जा कमु पियो हले त वॾनि शहरनि खां वेंदे नंढनि ॻोठनि ताईं स्कूलनि ऐं कॉलेजनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। किथे स्कूलनि खे पीअण लाइ पाणी न आहे, किथे स्कूलनि खे फर्नीचर न आहे, किथे स्कूलनि खे इमारतूं न आहिनि। के स्कूल कागज़नि में त हलनि था पर ज़मीन ते मौजूद ई न आहे। जनाब सदर, सिंध जी अज़ीम मुग़ल अकबर बादशाह चयो त सिंध खे दोस्त बणाए शिकस्त ॾेई सघे थी, छाकाणि त सिंध शींहं जहिड़ी ताक़त रखे थो। जनाब सदर, महमूद गज़नवी चयो त जेकॾहिं ही सिंधी पाण में मुतहद थी वञनि त सिंध जी हिन दुनिया ते लाज़वाल हुकूमत करे सघे थी। जनाब सदर, मां पंहिंजी अज़ीम धरतीअ जी तारीख़ जा वरक़ वराईंदी आहियां त अल्लाह ताला खां इहा ई दुआ कंदी आहियां त ऐ मुंहिंजा मालिक, तूं हिन सिंध खे सदियुनि जी आबाद कर। पर अफ़सोस त हिन सिंध ते फूकरनि ऐं मकारनि जा ज़ुल्म ॾिसंदी आहियां त मुंहिंजी हीअ दिलि रत जा ॻोढ़ा रोईंदी आहे। तूं मुनकर रही पंहिंजी मिटीअ जो, तूं मुनकर रही पंहिंजी मिटीअ जो, सो मुंहिंजो थींदे कीअं भला। मां ॼाणां थी तूं हिन नंगरीअ खे बर्बाद बणाइण चाहीं थो। मां कोन ॿुधो आहे गांधीअ जो, मां कोन ॿुधो आहे गांधीअ जो, जंहिं तोखे या गद्दार सॼो। हिकु वार वरे छो दामन ते सो दाग लॻाइण चाहीं थो। मूं मोरब सम्झी मान ॾिनो, मूं मोरब सम्झी मान ॾिनो, तूं वेरी सम्झी वार कया। तूं कातिल नाहीं क़ौमुनि जो हिते कूंडर कपाइण चाहीं थो। तूं कातिल नाहीं क़ौमुनि जो हिते कूंडर कपाइण चाहीं थो। जनाब सदर, अल्लाह ताला तफ़ा त कल न्याणी केॾी न हिकु लाज़वाब रहमत आहे, पर अॼु जे मुस्लमान न्याणियुनि खे मुशरिकनि जी मदहोश सम्झो वञे थो। जनाब सदर, असांखे टोपी अजरक अॼु बि यादि आहे पर उतां हलाइण विसरी वियूं आहिनि। असांखे टोपी अजरक अॼु बि यादि आहे पर मुसाफ़िर खे मानी कराइण विसरी वियूं आहिनि। कल्ह जिन जो संदो भाउ मिसल हुयो, अॼु न रब जे रिश्तनि में वफ़ा नाहे रही, अॼु का न्याणीअ जी इज़त नाहे रही। संदसि हॾनि खे सीने चबाड़े हड़प कयो वञे थो, संदसि ख़्वाहिशनि ते जबरन जे लाइ वधण खे मजबूर कयो वञे थो। जनाब सदर, पर हिन मुआशिरे में न्याणियुनि जी का इज़त नाहे रही। मां पंहिंजी तकरीर जो इख़्तिताम हिन शेर सां कंदसि। सिज चयो तोते साहु ॾियां, सिज चयो तोते साहु ॾियां, चंड चयो तोते चाहु ॾियां। सिज चयो तोते साहु ॾियां, चंड चयो तोते चाहु ॾियां। मूं मुर्गी चयो उस्ताद बुखारी, सवाइ सिंध जे मूं हर शइ खे बाहि ॾियां, सवाइ सिंध जे मूं हर शइ खे बाहि ॾियां। महिरबानी।